नारायण वासुदेव। प्रभु जी कृपाए चवनि था केवल सुख में न दुख में, ॿिन्ही में, ॾींहं में रात में, खुशीअ में गम में, जीत में हार में, गुलनि में कंडनि में, पंहिंजनि में परावन में। असां उल्टो कंदा आहियूं। बसि सुख में कृपा आहे दुख में कोन्हे, खुशीअ में कृपा आहे गम में कोन्हे, पंहिंजनि में कृपा आहे परावा मिलिया त कृपा कोन्हे, लाभ आहे त कृपा आहे हानि आहे त कृपा कोन्हे। इहा गणित भॻवान जी कोन्हेव। हिकिड़ी ॻाल्हि इहा दिलि ते नोट कजो, असांजी 3-13 इन ते ई आहे न कि प्लस में आया आहियूं त कृपा, माइनस आहे त पोइ कृपा न आहे। सुदामो ग़रीब हो, केॾी कृपा हुअसि। रविदास चमड़े जो कमु कंदा, केॾी कृपा हुई। मीराबाई जा महल छॾिजी विया, केॾी कृपा हुई। चओ हरे राम। त इहा पंहिंजी गणित न लॻायो, भगवान जी दुख में दुगनी कृपा। गुरु नानक देव महाराजन चवनि था कि दुख दारू सुख रोग भया, दुख दारू सुख रोग भया, जा सुख ताम न होई, जा सुख ताम न होई। सुख रोग जे समान आहे। रोग यानी बीमारी आहे, सुख में ई रोग पैदा थींदा आहिनि, हा न? सही ॻाल्हि अथव। वधीक धन ईंदो आहे त बुरी आदतियूं बि ईंदियूं, लेकिन दुख दारू था चवनि। हाणे ईअं न सम्झिजो गुरु नानक देव महाराजन चयो अरे दुख त बढ़िया आहे, दारू आहे त पोइ हलो त पोइ अॼु खां शुरू कयूं। दारू उहो न, दारूअ जो अर्थ असांजे साहित्य में दवा जे रूप में चयो वियो आहे। चओ हरे राम। पोइ त हिननि मदिरा खे दारू लिखी छॾियो आहे। जेके नशेड़ी बंधु आहिनि उन्हनि पोइ व्याख्यान बदिले छॾिया। दारू दवा खे चयो वियो अथव, दुख दारू सुख रोग भया। त जॾहिं बि दुख अचे त सम्झो छा आयो आहे, कृपा दुगनी आई आहे, भगवान दुगनी कृपा कई आहे। चओ हरे राम। हालांकि ओॾी महिल सम्झ में न ईंदो आहे, हा वॾा वॾा दुख ईंदा आहिनि त थोरी कृपा महसूसु थींदी आहे। हा बुखार आयो त कृपा आहे, हा न? थोरो सो नुक़सानु थियो त कृपा आहे, वॾो नुक़सानु थियो त पोइ थोरी कृपा महसूसु थींदी आहे। पोइ विरला हूंदा आहिनि गुरुमुख जेके धीरज धारण कंदा आहिनि। चओ हरे राम।